अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वलिल्लाहि अलन्नासि हिज्जुल बैति मन इस्तताअ इलैहि सबीला। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। क्या शान अहमदी का चमन में ज़ुहूर है, हर गुल में हर शजर में प्यारे आका मोहम्मद का नूर है। अगर जन्नत में जाने का इरादा हो तमामी का, अगर जन्नत में जाने का इरादा हो तमामी का, तो गले में डाल लो पट्टा मोहम्मद की गुलामी का। बिरादरान इस्लाम, अजीज दोस्तों, बुजुर्गों, भाइयों, अल्लाह रब्बुल आलमीन जल जलालहू जे पाक कलाम कुरान मजीद फुरकान हमीद मंझा मूं जेके चंद अल्फाज अवां जे अॻियां तिलावत करण जो शरफ़ हासिल कयो आहे। दुआ कयो अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात मूं आजिज़ गुनाहगार खे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। मूं जेका आयत करीमा अवां जे अॻियां तिलावत करण जो शरफ़ हासिल कयो, उनजो मुख़्तसर तर्जुमो अवां जे अॻियां बयान कंदो हलां। वलिल्लाहि अलन्नासि हिज्जुल बैति मन इस्तताअ इलैहि सबीला। ऐं अल्लाह जे लाइ खाना काबा जो हज करण उन्हनि माण्हुनि मथां लाज़िम आहे जेको उन ताईं वञी सघे। अॼोकी तक़रीर जो उन्वान आहे, मौज़ू आहे फ़ज़ाइल हज ऐं उन जा अहकाम। ई महीनो ज़ुल्हज शरीफ़ जो हली रहियो आहे, जंहिंजी अॼु 2 तारीख़ आहे, जेको हुर्मत वारे महीननि मां हिकु आहे। इस्लामी साल जी इब्तिदा हुर्मत वारे महीने मुहर्रम सां इंतहाबी हुर्मत वारे महीने में ज़ुल्हज सां, यानी इस्लाम जो इस्लामी जेका इस्लामी 12 महीनो ज़ुल्हज यानी ख़त्म भी थिए थो त क़ुर्बानी, ऐं इस्लामी साल शुरू भी थिए थो त मुहर्रम यानी इमाम हुसैन क़ुर्बानी। सोने हुसैन करबला जे मैदान में दीन जे ख़ातिर, क़ुरान जे ख़ातिर, इस्लाम जे ख़ातिर क़ुर्बानी दी। इन महीने में इस्लाम जो 5 रुकन हज अदा कयो वेंदो आहे। इन करे हिन महीने खे हज वारो महीनो चयो वेंदो आहे। हज इस्लाम जे 5 रुकननि मां हिकु रुकन आहे, जेको माली ताक़त रखंदड़ हर मुसलमान ते ज़िंदगी में
हिकु दफ़ो फ़र्ज़ आहे। इन करे हज जी बजा आवरी में मुकम्मल एहतियात, ख़बरदारी ऐं मसनून तरीक़े सां अदा करण जी तमामु घणी ज़रूरत आहे। त जीअं ही अहम फ़र्ज़ हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ॿुधायल तरीक़े मुताबिक़ अदा करे सघिजे। मसनून तरीक़े सां अदा कयल हज ही अल्लाह तबारक व तआला वटि मक़बूल ऐं माजूर आहे। अहिड़े हज खे शरई इस्तिलाह में मबरूर हज चयो वञे थो। अहिड़े हज मुतालिक़ सैयदुल मुरसलीन ख़ातमुन नबीयीन हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो फरमान मुबारक आहे त अल हज्जु अल मबरूरु लैसा लहू जज़ाउन इल्लल जन्ना, यानी मबरूर हज जो बदलो या जज़ा जन्नती आहे। उनखे उन सआदत के हासिल करण हर मुसलमान जी दिली ख़वाहिश आहे। एक भेरो प्यारी मोहब्बत सां दुरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व हबीबिना व करीमिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम व सल्लु अलैहि। हू पंहिंजे ताक़त मुताबिक़ वसीला कम आणे ऐं उन ख़ुशी ख़वाहिश के पूरे करण जी कोशिश करे थो। कोई उन कोशिश में कामयाब थिए थो त को वरी वक़्ती तौर ते ज़ाहिरी तरह नाकाम रहे थो। बहरहाल हर मुसलमान जो ईमानी जज़्बो सदाईं हरमैन शरीफ़ैन जी ज़ियारत जे लाइ बेताब रहे थो। लखें मुसलमान दुनिया जे कुंड कुड़छ मां टोलनि जा टोला थी सवलाई सां हाज़िरी जी सआदत हासिल करे रहिया आहिनि, जेका निहायत ई सआदत ख़ुशी ऐं मुसरत जी ॻाल्हि आहे। तव्हां थोरो तवजो कयो, इस्लाम जे रुकननि में जेको हज खे मक़ाम हासिल आहे, उहो मक़ाम कंहिं बि रुकन खे हासिल न आहे। इस्लाम जे रुकननि में जेको हज खे मक़ाम हासिल आहे, उहो मक़ाम कंहिं बि रुकन खे हासिल न आहे। अजीज़ दोस्तो, बुज़ुर्गो भाइरो, तव्हां ॾिठो हूंदो त हिकु शख़्स तमामु घणो निमाज़ी आहे, सॼी उमिरि निमाज़ पढ़ी अथई, मगर को बि शख़्स उनखे निमाज़ी जे लक़ब सां सॾु न कंदो आहे, यानी ओ निमाज़ी करे सॾु न कंदो आहे। अहिड़ी तरह रोज़े रखण जे करे कंहिंखे रोज़ा जे लक़ब सां सॾु न कयो वेंदो आहे। अहिड़ी तरह कंहिं ज़कात ॾींदड़ खे ज़काती जे लक़ब सां सॾु न कयो वेंदो आहे, मगर हिकु शख़्स हज जे इरादे सां घर खां अञा निकिरणु शुरू ई नथो करे त माण्हू उनखे हाजी साहब जे लक़ब सां सॾणु शुरू कंदा आहिनि। हर शख़्स जी ज़बान ते उनजो हाजी लक़ब अची वञे थो। हर शख़्स उनजे माइटनि खां पुछा कंदो आहे, दादा हाजी साहब कॾहिं ईंदो या वापसि कॾहिं ईंदो? हाजी साहब कॾहिं ईंदो या कॾहिं ईंदो?
उहा छा हज जी बरकत आहे जो उन जो असुल नालो माण्हुनि जी ज़बान खां लही वञे। हाजी साहब पियो सॾिजे थो। उहो हाजी साहब कंहिं दुनिया जे साहब जे आफीस ॾांहुं नथो वञे ऐं न कंहिं दुनिया जे वज़ीर जे बंगले ते थो वञे, न कंहिं दुनिया जे बादशाह जे दरबार ॾांहुं थो वञे, बल्कि दुनिया ऐं आख़िरत जे ख़ालिक ऐं मालिक जी दरबार यानी मक्के शरीफ में जेको अल्लाह जो पाक घर आहे ओॾां थो वञे। हदीस शरीफ में अचे थो जॾहिं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मक्को शरीफ छॾे मदीने शरीफ ॾांहुं अचनि पिया त मक्के शरीफ खे खिताब कने फरमायूं, ए मक्का मुअज़्ज़मा, मुंहिंजी तोसां एॾी मोहबत आहे, ए मक्का मुअज़्ज़मा, मुंहिंजी तोसां एॾी मोहबत आहे, जेकॾहिं उहे मुशरिक तो मां मूंखे न कढनि हा त जेकर आऊं मुहम्मद तो मां निकिरां न हा ऐं तोखां जुदाई न करियां हा। पाण फरमाईंदा मस्जिद हराम में हिकु निमाज़ जो सवाब लख निमाज़नि जे बराबर आहे। मस्जिद हराम में हिकु निमाज़ अदा कई गोया उन लख निमाज़ूं अदा कयूं। उहो हाजी साहब एॾे फैज़ ऐं रहमत जे समुंड ॾांहुं वञे थो। उहो हाजी साहब उन ॿिन्ही जहाननि जे सरदार ऐं बादशाह जी ज़ियारत करण थो वञे, जंहिंजे करे ख़ुदा पाक ही दुनिया पैदा कई आहे। पाण फरमाइनि था मन ज़ारनी बाद मौती फकअन्नमा ज़ारनी फी हयाती, यानी जंहिं मुंहिंजी ज़ियारत मुंहिंजे विसाल मुबारक खां बाद कई ॼण उन मुंहिंजी ज़ियारत जीअरे कई। ॿी हदीस में आहे हुज़ूर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था मन इस्तताअ मिनकुम अन यमूत बिल मदीनति फलयमुत फइन्नहु अम्मा तबिया कुंत लहू शहीदन औ शफीअन यौमल क़ियामा, यानी जंहिंखे मदीने में मरण थी सघे त पोइ उहो मदीने शरीफ में मरे। कोई बेशक जेको शख़्स मदीने शरीफ में मरंदो ऐं उन लाइ क़यामत जे ॾिहाड़े शाहिदी ॾींदड़ या शफ़ाअत कंदड़ हूंदसि। ऐं उहो हाजी साहब उन्हनि बाबरकत मदीने जे पाक घिटियुनि खे घुमण थो वञे, जंहिं मदीने शरीफ लाइ हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था जेको बि मुंहिंजी उम्मत मां मदीने पाक जे तकलीफ़नि ते सबर कंदो त आऊं क़यामत जे ॾींहुं उन लाइ शफ़ाअत फरमाईंदुमि। सुभान अल्लाह। पर शर्त उहो आहे त उहो सचो मुसलमान मोमिन हुजे। उहो हाजी साहब मदीने जे उन मस्जिद में निमाज़ पढ़ण थो वञे जंहिंखे मस्जिद नबवी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चइबो आहे, ऐं जंहिंजो मदीने जे उन मस्जिद में निमाज़ पढ़ण थो वञे जंहिंखे मस्जिद नबवी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चइबो आहे, ऐं जंहिंजो शान ही आहे जो हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था यानी जंहिं मुंहिंजी मस्जिद में सांद यानी 40 निमाज़ूं पढ़ियूं जो हिन खां का बि निमाज़ फौत नथी हुजे त उन लाइ अल्लाह ताला 3 शयुनि खां बेज़ारी थो लिखे। हिकु त उहो दोज़ख जी बाहि खां परे,
ॿियो अल्लाह पाक जे अज़ाब खां बरी हो। टियों निफाक़ खां बरी हो। ॿी हदीस में आहे मुंहिंजे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त मुंहिंजी मस्जिद में निमाज़ 50,000 निमाज़ जे मट आहे ऐं फरमायूं त मुंहिंजे मिंबर ऐं क़बर जे विच में जेका जाइ आहे सा बहिश्त जे बाग़नि मां हिकु बाग़ आहे। सुभान अल्लाह। गोया के मस्जिद नबी में वञण जीअरे जन्नत में पहुचण आहे। हिकु ॿी हदीस शरीफ में आहे क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रमज़ान बिल मदीनति खैरुम मिन अल्फि रमज़ान फीमा सिवाहा मिनल बलदानि व जुमा बिल मदीनति खैरुम मिन अल्फि जुमातिन फीमा सिवाहा मिनल बलदान। यानी मदीने शरीफ में हिकु रमज़ान ज़्यादा भलो आहे ॿियनि शहरनि में 1000 रमज़ान गुज़ारण खां, ऐं हिकु जुमो मदीने शरीफ में रहण 1000 जुमनि खां भलो आहे। ॿियनि शहरनि में 1000 रमज़ान गुज़ारण खां ऐं हिकु जुमो मदीने शरीफ में रहण 1000 जुमनि खां भलो आहे जो ॿियनि शहरनि में उनखे अदा कयो वञे ऐं उहो हाजी साहब आबे ज़मज़म पीअण वञे। तो हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था ज़मीन जे मथां भले में भलो पाणी आबे ज़मज़म आहे जो उनमें अल्लाह पाक तआम रखियो आहे ऐं बीमारी खां शिफ़ा बि रखी आहे। आबे ज़मज़म हिकु भेरो प्यारे मोहब्बत सां दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व हबीबिना व करीबिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम व सल्लु अलैहि। हज़रत जाबिर रज़ियल्लाहु तआला अन्हु खां रिवायत आहे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पाणी ज़मज़म जंहिं बि मक़सद लाइ पीतो वेंदो आहे उहो मक़सद अल्लाह पाक पूरो फरमाईंदो आहे ऐं उहो हाजी साहब उन अरफा जे मैदान में पहुची अल्लाह ताला खां पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी घुरे थो। जंहिं मैदान में अल्लाह तबारक व तआला आदम अलैहिस्सलाम जी तौबा खे क़बूल फरमायो। उन्हनि समूरनि ॻाल्हियुनि मां मालूम थियो त हज उत्तम इबादत आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ए इंसानो तव्हां ते हज फ़र्ज़ कयो वियो आहे तंहिं करे तव्हां ज़रूर हज कयो। ज़रूर हज कयो। ॿी रिवायत में आहे पाण करीमन फरमायो जंहिं बा अदब थी करे हज कयो उहो गुनाहनि खां ईअं पाक थी वियो ॼण त माउ जे पेटां हाणे ॼाओ हुजे। हिकु भेरो प्यारी मोहब्बत सां दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व हबीबिना व करीमिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम व सल्लु अलैहि। हाजियो शहंशाह का रोज़ा देखो, हाजियो आओ शहंशाह का रोज़ा देखो। काबा तो देख चुके, काबे का काबा देखो। गौर से सुनो तू रज़ा, काबे से आती है सदा। गौर से सुन तू रज़ा, काबे से आती है सदा। मेरे आँखों से मेरे प्यारे का रोज़ा देखो। अल्लाह करीम जल जलालो तव्हां असां सभिनी खे काबतुल्लाह शरीफ जी बेअदब हाज़िर नसीब फरमाए। अल्लाह करीम गुनाहगार जो चवण ऐं जो ॿुधण पंहिंजी पाक बाकामी क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। इन दोस्त सुनतूं अदा रखियो दोस्त मदरसा